बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में मलिकार। दोस्तों पाण अॼु के लेसन में सबक में माइक्रोसॉफ्ट एक्सेल में ग्रेड कढण जो फॉर्मूला सिखंदासीं। त जे मार्कशीट ठाहिजे त मार्कशीट में ग्रेड कीअं कढिजे, ऑटोमेटिकली कीअं अचे त हिन ॿार जो ग्रेड जेको आहे सो कहिड़ो आहे। अचो त पाण सबक की तरफ़ शुरू था हलूं था। हिते पाण परसेंटेज लिखंदासीं मार्कुनि जी। मिसाल तौर ते ॿार टोटल मार्कुनि जी परसेंटेज जेका आहे 60 आहे। 60 50 आहे, 70 आहे, 80 आहे, 55 आहे, 23 आहे, 20 आहे, मुख़्तलिफ़ परसेंटेज पाण ॾियूं पिया थी। हाणे ये असां मुख़्तलिफ़ परसेंटेज ॾिनी आहे। हिन खां पोइ हिते पाण अची करे फार्मूला आणी ग्रेड कंदासीं। ग्रेड फार्मूलो कुझु हिन तरह आहे। इक्वल टू इफ लिखी ब्रैकेट स्टार्ट करे उन खां पोइ लिखंदासीं ॾींदासीं लोकेशन त B7 ग्रेटर देन आर इक्वल टू वॾी हुजे या बराबरि हुजे। छाजे लिखंदासीं 80 जे बराबरि हुजे या वॾी हुजे त A1 ग्रेड ॾे। हिनखे ब्रैकेट में बंदि कंदासीं। वरी कॉमा ॾेई लिखंदासीं इफ ब्रैकेट स्टार्ट B7 ग्रेटर देन आर इक्वल टू वॾी हुजे या बराबरि हुजे 70 जे त A ग्रेड अचे। वरी कॉमा ॾेई कंदासीं इफ ब्रैकेट स्टार्ट B7 ग्रेटर देन आर इक्वल टू 60 देन B ग्रेड। वरी कॉमा ॾेई लिखंदासीं इफ ब्रैकेट स्टार्ट B7 ग्रेटर देन आर इक्वल टू 50 देन C ग्रेड। C ग्रेड के पाण जेको ग्रेड हूंदो हुनखे इन्वेंटेड कॉमा में बंदि कंदासीं। हुन खां पोइ वरी कॉमा ॾेई लिखंदासीं इफ ब्रैकेट स्टार्ट B7 लेस देन आर इक्वल टू 49 खां घटि हुजे या बराबरि हुजे त हुनखे फेल ॼाण आहे। हिनखे ब्रैकेट में बंदि कंदासीं। असां जेतिरो ब्रैकेट ॾिनोसीं उहे सभु ब्रैकेट्स बंदि कंदासीं। दोस्तों हिन फार्मूला जो सभ खां पहिरियां मां तव्हांखे हिकु मक़सदु सम्झायां थो त कीअं हीउ फार्मूला कमु कंदो। सभ खां पहिरियां कंप्यूटर हिनखे पढ़ाई शुरू कंदो इफ जेकॾहिं B7 जेका उहा बराबरि हुजे 80 जे त A1 ग्रेड अची वञे। जेकॾहिं उते इहा कंडीशन ट्रू थी थिए, सही थी बीहे त असांजो प्रोग्राम एग्ज़ीक्यूट थी वेंदो ऐं रिज़ल्ट अची वेंदो A1 जो। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हां हीउ फार्मूला आणो सभ खां शुरूआति तव्हांखे मथां खां करणी आहे, मतिलबु वॾे ग्रेड खां। हेठां खां न करणी आहे, छो जो हेठियों खां मिसाल तव्हां आणो था फेल 49 खां नंढो हुजे या बराबरि हुजे या हिते तव्हां काई कंडीशन ॾेई छॾियो वॾो हुजे त पोइ उहा तव्हांजी कंडीशन उहा जेकॾहिं ट्रू थी वई। मिसाल तौर ते लिखे थो B7 वॾो हुजे या बराबरि हुजे 50 अचे या C अचे। जेकॾहिं मिसाल ते 80 मार्कूं परसेंटेज हुजे त 80% बि 50 खां मथे आहे त इहो एग्ज़ीक्यूट थी वेंदो C वारो, ऑटोमेटिकली हुन ग्रेड C ॾेई छॾींदो। तंहिंजे करे इहो तव्हांजो फार्मूला जेको आहे ग़लति वेंदो। हिन फार्मूला खे हणण लाइ तव्हांखे वॾे खां शुरूआति करणी पवंदी, वॾे दर्जे खां, मतिलबु सभ खां पहिरियां वॾे ग्रेड खां शुरूआति करणी पवंदी। ईअं ई पहिरियां A1 जो हुयोसीं, पोइ A जो, पोइ B जो, पोइ C जो, पोइ आख़िर वञी करे D या फेल जो हणंदासीं जेको तव्हां हणणु चाहियो। हिन खां पोइ असां जेके ब्रैकेट ओपन कयोसीं सभिनी ब्रैकेट खे बंदि कंदासीं ऐं एंटर कंदासीं। एंटर करण खां पोइ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते B ग्रेड अची वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे हिकु ॻाल्हि सम्झायां, जेकॾहिं तव्हां इहो साॻियो फार्मूला हेठि बि अप्लाई करणु चाहियो था त जॾहिं हिते इहा सन्ही निशानी प्लस जी अची वञे तव्हां डबल क्लिक कयो। डबल क्लिक करण सां इहा तव्हांजी फॉर्मूला हेठि आख़िर ताईं अप्लाई थी वेंदो। अचो था ॾिसूं
छा वाक़ई फार्मूला सही आयो आहे या न। ॾिसो हीउ सिरिया आयो 50 आहे त सी ॿुधाए पियो, 70 आहे ए, 80 A1, 55 C, 23 ते फेल, 20 ते फेल, 49 ते फेल आहे। माने हुन कयो त 49 हुजे या 49 खां घटि हुजे त हुन फेल ॿुधाए त हुनखे फेल ई ॿुधाए पियो। इन में साबित थियो त असां जेको फार्मूला आयोसीं ग्रेड जो उहो बिल्कुलु असांजो दुरुस्त हुयो। उमेद थी कजे तव्हांखे ग्रेड जो फार्मूला हाणे सिखी वरिता हूंदा। अॻिते मिलंदासीं हिकु नए सबक सां।